अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हॉटशिप प्रोग्राम में भली कार मैं तव्हांजी मेज़बान सबीन मेमन। नाज़रीन, हॉटशिप प्रोग्राम में ॻाल्हि कंदासीं मुल्की सियासी सूरत हाल जे हवाले सां। वाज़ रहे त नून लीग जे क़ाइद ऐं अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ जी वापसी ऐं मीनार पाकिस्तान ते उन जे जलसे खां पोइ चई सघिजे थो त नून लीग पारां जेका आहे बाज़ाब्ता तौर चूंडुनि जी जेको चहचटो आहे उहो शुरू कयो वियो आहे। पर वाज़े रहे त नवाज़ शरीफ़ खे केतिरा ई क़ानूनी मामला पिणु आहिनि जंहिंजे हवाले सां नून लीग तमामु घणी कॉन्फिडेंट हुई नवाज़ शरीफ़ वापसी खां पोइ अदालतनि खे फेस कंदो, अदालतनि में सरेंडर कंदो। इन हवाले सां अॼु अॻूणे वज़ीर आज़म तोशाखाना रेफरेंस में इस्लामाबाद जी एहतसाब अदालत जे साम्हूं सरेंडर कयो। अदालत पारां नवाज़ शरीफ़ जा वारंट अॼु ताईं मुअतल कया विया हुआ, जॾहिं त नवाज़ शरीफ़ जे वकील पारां 10 लख रुपया ज़मानत जे लाइ पिणु जमा कराया विया। एहतसाब अदालत में पेशी खां पोइ नवाज़ शरीफ़ इस्लामाबाद हाई कोर्ट में पिणु पेश थियो, जिथे तोशाखाना केस जो फ़ैसिलो हो। इन्हनि ॿिन्ही मामलनि में अदालत पारां 20 ऐं 26 तारीख़ जेका आहे सा ॿीहर नवाज़ शरीफ़ खे ॾिनी वई आहे। इन ते बि ॻाल्हाईंदासीं त क़ानूनी मामलनि जे हवाले सां नवाज़ शरीफ़ जी जेका पोज़ीशन आहे उहा ई वञी बीहंदी जेका नून लीग खे उमेदु आहे या मामला कंहिं ॿिए तरफ़ वञी सघनि था। गॾोगॾु इलेक्शन जे हवाले सां पिणु पीपुल्स पार्टी खे तहफ़ुज़ात आहिनि। इन हवाले सां बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त चूंडुनि में देर या चूंडुनि जो ऐलान न करणु इलेक्शन न कराइण जे बराबरि आहे, जॾहिं त ख़ुर्शीद शाह जो चवणु आहे त नवाज़ शरीफ़ वापसि अची वियो आहे, नवाज़ शरीफ़ खे ऐलान करणु खपे त मां अची वियो आहियां, हाणे चूंडूं थियणु घुरिजनि। इन समूरी सूरत हाल ते ॻाल्हाइण जे लाइ असांखे नून लीग सां तालुक़ रखंदड़ इंतहाई सीनियर सियासी अॻवान सिद्दीकुल फारूक साहब ज्वाइन कयो आहे। सिद्दीकुल फारूक साहब, वेलकम कहती हूँ, आपने प्रोग्राम में ज्वाइन किया। सिद्दीकुल फारूक साहब, बताइएगा कि नून लीग के कायद साबिक़ वज़ीर आज़म नवाज शरीफ की वापसी के बाद जहां एक नून लीग बड़ी मुतहरिक और बड़ी एक्टिव और बड़ी कॉन्फिडेंट शहबाज शरीफ साहब, मरियम नवाज और पूरे जो कारकुनान हैं वो बड़े नज़र आते हैं, तो वहीं आज जो अदालत में उनकी पेशी भी हुई और फिर उन्होंने जो है 10 लाख के जो एक एहतसाब अदालत में पैसे भी जमा करवाए जो मुचलके होते हैं, उसके अलावा उनको जो डेट्स मिली हैं रेफरेंस और अल अज़ीज़िया में तोशाखाना में, क्या कहेंगे? देखिए जी, अल्हम्दुलिल्लाह नवाज शरीफ साहब वापस आए। पूरे मुल्क में एक मेले का समा है। हमारी पार्टी के कारकुन, हमारे वोटर बहुत बड़ी तादाद में बाहर निकले हैं और वो बड़े खुश हैं। और बाकी लोग भी जो पहले गैर मुताल्लिक थे वो भी अब मुस्लिम लीग नून के साथ धड़ाधड़ आ रहे हैं, क्योंकि सबको ये उम्मीद है कि जिस नवाज शरीफ ने अपने दौर में इतने बड़े बड़े मंसूबे, इतने बड़े बड़े तरक्की के काम किए, डाकू राज ख़त्म किया, दहशतगर्दी ख़त्म की, लोड शेडिंग ख़त्म की, सी पैक शुरू किया और दुनिया जहान के काम किए और सारे मुल्कों से अच्छे ताल्लुकात कायम किए, वही नवाज शरीफ अल्लाह के फजल करम से जहाँ से उन्होंने काम छोड़ा था वहीं से दोबारा शुरू करेंगे तो ये मुल्क आगे बढ़ेगा और पाकिस्तान के अवाम के मसाइल भी हल होंगे। तो ये सूरत हाल तो बन चुकी है। अब रह गया जो मुकदमे की बात है, ये मुकदमे बनाए हैं जाली, इनमें कोई अंग्रेजी में सब्सटेंस कहते हैं यानी जान नहीं है। तो ये मुकदमे चंद पेशियों में तारीखें होंगी, वकील हमारे वहाँ दलाइल देंगे, इंशाअल्लाह ये मुकदमे भी अल्लाह के फजल व करम से ख़त्म हो जाएंगे और नवाज शरीफ साहब इलेक्शन लड़कर इलेक्शन जीत कर अगले वज़ीर आज़म बने। सिद्दीकुल फारूक साहब, नून लीग की सियासी जो स्ट्रेंथ है वो अब कहाँ देखते हैं? क्योंकि नून लीग में जो खाकान अब्बासी साहब जो सियासी इख्तलाफात हैं या नई जमात बनने या नई जमातों में जाने के हवाले से, क्योंकि अब 2 और पार्टियां भी बन चुकी हैं, खटक साहब की इस्तेकाम पार्टी भी है, तो इस हवाले से नून लीग की जो सियासी स्ट्रेंथ है वो आप क्या देखते हैं? शायद खाकान अब्बासी साहब जो हैं वो खुद भी इलेक्शन नहीं लड़ रहे, उन्हें नवाज शरीफ साहब ने वजीर आजम बनाया था जी, अल्लाह की तरफ से मंजूरी थी। तो वजीर आजम बनने के बाद वो कुछ कंफ्यूज हो गए हैं। वो आप चाहते हैं कि या तो मुझे वैसा ही किरदार मिले वरना मैं एक छोटा किरदार कैसे अदा करूं। तो वो कंफ्यूज हैं, वो तो अपना एक हल्का भी नहीं लड़ रहे। इसीलिए उन्होंने ये कहा है कि मैं तो इलेक्शन ही नहीं लड़ता, ये इलेक्शन जो है ये
मुल्क को तब्दील नहीं कर सकते। तो अगर इलेक्शनों में हिस्सा लेके सियासी पार्टियां आए ना और उन्हें इक़्तिदार रब्बुल इज़्ज़त के फजल करम से न मिले और वो काम करके ना दिखाएं, तो इलेक्शन लड़े बगैर कैसे तब्दीली आ सकती है, लोगों के मसाइल कैसे हल हो सकते हैं। वो कंफ्यूज हैं, उनकी कोई, मैं समझता हूँ, ऐसी हैसियत नहीं है। वो दानिश्वरी करते हैं, करते रहे, मशवरे देते हैं, देते रहे, प्रेस कॉन्फ्रेंसें करते हैं, करते रहे, बल्कि वो कॉलम भी लिखना शुरू कर दें। अच्छा, रह गई बाकी जो बहुत सी पार्टियां बन गई हैं, वो पार्टियां जो हैं वो मुख्तलिफ वोट तकसीम करेंगी। हमारा वोट न सिर्फ ये कि एक जगह बंधा हुआ वोट है, बल्कि उसमें दिन ब दिन इजाफा हो रहा है। इसलिए हमारी जीत के जो इम्कानात हैं वो दिन ब दिन बढ़ रहे हैं माशाल्लाह। सिद्दीक फारूक साहब, क्या समझा जाए कि कायद नून लीग मियां साहब की वापसी के बाद जो जलसा हुआ वो एक मोमेंटम का आगाज इसको कहा जा सकता है नून लीग की जानिब से? बिल्कुल, इतना बड़ा जलसा, इतना भरपूर जलसा, सारे पाकिस्तान का नुमाइंदा जलसा, और मीनार पाकिस्तान में इससे पहले इतना बड़ा जलसा नहीं हुआ कोई। तो जोश व खरोश, और उसने पूरे मुल्क में भी जोश व खरोश पैदा कर दिया है। तो ये समझें कि इससे हमारी जो इंतखाबी मुहिम है वो इस जलसे से शुरू हुई और बड़ी जोरदार शुरू हुई। सिद्दीक फारूक साहब, इंतखाबी मुहिम तो आप कह रहे हैं शुरू हुई, बड़ी जोरदार शुरू हुई, लेकिन यहाँ ये शिकवे भी बिलावल कर रहे हैं कि इंतखाबात ना कराना का ऐलान न करना, तारीख का ऐलान न करना इलेक्शन न कराने के बराबर है। वहीं खुर्शीद शाह भी ये कह रहे हैं कि नवाज शरीफ ऐलान करें कि मैं आ गया हूं, अब इलेक्शन होंगे, तो इलेक्शन का ऐलान होंगे, ये ऐलान कौन करेगा? इलेक्शन कमीशन करेगा? हाँ, मुझे हैरत है कि अगर खुर्शीद शाह साहब जैसे सीजन पॉलिटिशियन नवाज शरीफ साहब को कहते हैं कि वो ऐलान करें। नवाज शरीफ साहब ने दुबई से पाकिस्तान चलते वक्त जहाज में बैठने से पहले वहाँ एक सवाल का जवाब दिया कि इलेक्शन कमीशन के साथ हैं हम, इलेक्शन कमीशन ने ही इलेक्शन करवाने हैं और जनवरी में इलेक्शन का ऐलान जो है हम उसमें यकीन रखते हैं। सिद्दीक फारूक साहब, इलेक्शन कमीशन किसके साथ है? बड़ा इस वक्त ये भी बिलावल भुट्टो जरदारी का शिकवा है कि इंतखाबात की तारीख का ऐलान क्यों नहीं होता, और उनका ये भी कहना है कि इसमें जो डिले हो रहा है वो इलेक्शन न कराने के बराबर है। तो इलेक्शन कमीशन कोई डेट अनाउंस करनी है और ये मुतालबा है पीपल्स पार्टी का भी, नून लीग का भी, तो इलेक्शन कमीशन ये डेट अनाउंस नहीं की है इलेक्शन कमीशन ने भी। बिलावल जरदारी साहब का ये कहना दर हकीकत हकायक से यानी नजरें हटाने की बात है। ये जब काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट का इजलास हुआ उसमें सिंध के वजीर आला ने भी उसे सपोर्ट किया। उसके मुताबिक नई हल्का बंदियां होनी हैं जो हो रही हैं, मुकम्मल होने वाली हैं। उसके बाद जो उन हल्कों के उम्मीदवार होंगे, पार्टियां होंगी, वो एतराज़ात जिन्होंने करने हैं वो करेंगे, फिर वो एतराज़ात सुने जाएंगे। जब एतराज़ात सुन के फाइनल हो जाएगा, हल्कों की फाइनल लिस्ट लग जाएगी, तो फिर उसके बाद अगला मरहला शुरू होगा। इसीलिए इलेक्शन कमीशन ने अपना जनवरी का आखिरी हफ्ता कहा है, जिसका मतलब है 25 जनवरी से 31 जनवरी के दरमियान कोई एक तारीख का, ये जब हल्का बंदियां मुकम्मल हो जाएंगी और लिस्ट जारी हो जाएगी, उस वक्त ऐलान हो जाएगा। सिद्दीक फारूक साहब, नून लीग इस हवाले से कितनी श्योर है? जी, नून लीग इस हवाले से कितनी सेटिस्फाई है कि 25 से 31 जनवरी के बीच जो है वो इंतखाबात होंगे? जी, ये ऐलान चूंकि इलेक्शन कमीशन ने किया है आखिरी हफ्ता 25 से 31 के 7 दिन बनते हैं, तो इनमें चाहे 25 हो, 26 हो, 27 हो, 28 हो, 29 हो, 30 हो, 31 हो, कोई एक दिन हो जाएगा इंशाअल्लाह।
बहुत शुक्रिया सिद्दीकुल फारूक साहब, आपने अपना मौक़िफ़ देने के लिए प्रोग्राम में ज्वाइन किया। नाज़रीन, नून लीग सां ताल्लुक़ रखंदड़ इंतहाई सीनियर सियासी अॻवान सिद्दीकुल फारूक साहब असां सां गॾु। हुनजो चवणु हो त चूंडुनि में देर जो सबबु पीपल्स पार्टी जा उहे ई फ़ैसिला आहिनि जेके उन पारां CCI इजलास में कया विया हुआ। आदमशुमारी वारे मामला, उन खां पोइ तकबंदियुनि वारे मामलनि जे करे देर ज़रूर थी आहे, पर होप आहे त होपफुल आहे नून लीग त चूंडूं जेके आहिनि से 25 खां 31 जनवरी ताईं थींदियूं। जॾहिं त इन हवाले सां नवाज़ शरीफ़ जी वापसी, हुनजो चवणु हो त मीनारे पाकिस्तान ते जेको वॾो जलसो थियो आहे उहो चूंड मुहिम जी शुरूआति या उनजो आगाज़ चई सघिजे थो। अदालती कानूनी मामलनि जे हवाले सां सिद्दीकुल फारूक साहब जो चवणु हो त नून लीग खे उमेद आहे त अदालतूं हाणे अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ सां इंसाफ़ जा तक़ाज़ा पूरा कंदियूं ऐं इन्हनि सभिनी मामलनि जो जेको फ़ैसिलो आहे उहो नून लीग जे क़ाइद जे हक़ में ईंदो। प्रोग्राम जे सिलसिले खे जारी रखंदासीं। वक़्तु थियो आहे मुख़्तसिर वक़फ़े जो, वठूं था वक़फ़ो। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं। इन समूरी सियासी सूरत हाल ते ॻाल्हाइण जे लाइ असांखे सीनियर साफ़ी ऐं तर्जुमेगार जावेद लांगा साहब जॉइन कयो आहे। जावेद साहब भलीकार, तव्हां प्रोग्राम में जॉइन कयो। जावेद साहब, कीअं था ॾिसो हिन वक़्तु जेका अॼु अदालती हवाले सां अॻूणो वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ अदालतनि में पेश थियो ऐं जेके केस आहिनि उन्हनि में उन्हनि खे 20 ऐं 26 जेका आहे ॿिन्ही धारदार केसनि में तारीख़ मिली आहे ऐं नून लीग होपफुल आहे त अदालत में जेके कानूनी मामला आहिनि उहे उन्हनि जे फेवर में वेंदा। जी बिल्कुल, नवाज शरीफ़ जी जेका मुल्क में अचण ऐं उन खां पोइ कोर्ट दरबार रिलीफ ॾियण ऐं जेका सॼी सियासी सूरत हाल आहे उहा नून लीग ऐं नवाज शरीफ़ जे फेवर में इन करे वञे थी पई। जे मुल्क जी जेका मजमूई सूरत हाल आहे उन में हिकिड़ो तमामु वॾो गैर यकीनी आहे ऐं हिकिड़ो वैक्यूम आहे ऐं इस्टेब्लिशमेंट जेका मुल्क जी उहा बि काफ़ी तजुर्बनि खां पोइ एग्ज़ॉस्टेड आहे, थकल आहे ऐं बैन अवी जेके तालुकात आहिनि पाकिस्तान जा उहे बि सुठा कोन्हनि। त इहा सॼी सूरत हाल जेका आहे उहा सियासत खे फेवर करे थी ऐं इहो हिकिड़ो मुकमल नैरेटिव रहियो आहे नवाज़ लीग जो। बल्कि आज़ाद जेके एनालिसिस आहिनि उन मुताबिक़ बि नवाज़ शरीफ़ जे ख़िलाफ़ जेके केस हुआ या सज़ाऊं उन ते तमामु घणियूं आङुरियूं जेके उथंदियूं रहियूं आहिनि। इन करे इहो ज़ाहिर आहे, ऑबियस आहे नवाज़ शरीफ़ खे जेको आहे हिकु प्रोसेस में रिलीफ मिलंदो ऐं शायदि इलेक्शन जी नॉमिनेशन फाइल थियण खां अॻु में उहो ॿीहर क्वालीफाई थी वञे ऐं मुस्लिम लीग लाइ उहो जेको पंहिंजो ख़्वाबु आहे नवाज़ शरीफ़ खे चोथों दफ़ो वज़ीर आज़म करण जो उन तरफ़ अॻिते वञे ऐं मुल्क में जेके चूंडूं जनवरी धारे असांखे ॾिसण में ईंदी। इहा सॼी डेवलपमेंट उन पासे वञे थी ऐं पॉलिटिक्स लाइ सुठी जेको आहे उमेद अफ़ज़ा ॻाल्हि आहे त मुल्क में सियासत खां हिकिड़ो जेको आहे वायुमंडल जेको आहे उहो वञे थो। जावेद साहब, इन समूरी सूरत हाल में नून लीग ऐं पीपल्स पार्टी जा जेके तालुकात आहिनि, ख़ासि करे नवाज़ शरीफ़ जी वापसी खां पोइ उहे किथे बीहंदे नज़र अचनि था? ॾिसो, जेके मेजर पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि उहे हिक ॿिए खे सपोर्ट कंदियूं आहिनि ऐं हिक ॿिए जूं राइवल बि आहिनि। पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग जी त हिकिड़ी सॼी तारीख़ रही आहे जेकी जंहिंमें तमामु घणा जेका आहिनि हिन जा हिक ॿिए जे ख़िलाफ़ जेके दौर बि गुज़रिया आहिनि ऐं वरी चार्टर ऑफ डेमोक्रेसी खां पोइ वरी हिकिड़ो फेज़ अहिड़ो बि आयो जंहिंमें गॾिजी करे ॿिन्ही जेको आहे पाकिस्तान में डेमोक्रेसी ऐं पार्लियामेंट जी जेका जमहूरियत आहे उन लाइ जुदोजहद कई ऐं परवेज़ मुशर्रफ ख़िलाफ़ जा जुदोजहद थी। उन में बि जेको आहे सो घणे हद ताईं जेके फ़ैसिला हुआ ॿिन्ही जा कंबाइन हुआ ऐं गुज़िरियल जेको सॼो दौर हुयो ॿई पार्टियूं ज़ेरे अताब त हिकिड़ी जेका आहे उहा कन्वर्जेंस बि हिननि पार्टियुनि में कहिड़ाई बि आहे ऐं साॻे वक़्त ते डाइवर्जेंस बि आहे, छाकाणि ॿिन्ही पार्टियुनि जो जेको ओरिजिन आहे ऐं मफ़ाद आहिनि उहे हिक ॿिए खे हिननि खे जुदा था कनि। नवाज़ लीग जो स्ट्रांग होल्ड पंजाब आहे, इन करे नवाज़ शरीफ़ ऐं उनजी पार्टी पंजाब में कंहिंसां बि इक़्तिदार में शिरकत करणु नथी चाहे ऐं इमरान सां बि जेका उन्हनि जी तमामु घणी सियासी मुखालफ़त हुई इन करे ई छो सॼो जेको स्पेस हो उहो सभिनी खां खसे करे PTI खे ॾिनो पियो ऐं नवाज़ लीग सम्झे थी त पंजाब हुनजो स्ट्रांग होल्ड आहे। उतां जेकॾहिं पंजाब खे उहे रूल कंदा त अल्टीमेटली वफ़ाक़ में सॼे मुल्क खे रूल कंदा। साॻे नमूने सां पीपल्स पार्टी जो जेको स्ट्रांग होल्ड आहे उहो सिंध आहे। कंहिं ज़माने में पंजाब में तमामु घणी हुननि जा इनरोड्स रहिया पर वक़्त सां गॾु आहिस्ते आहिस्ते कुझु इस्टेब्लिशमेंट जूं जेके पॉलिसीज़ आहिनि, कुझु पीपल्स पार्टी जूं जेके तंज़ीमी कमज़ोरियूं या ग़लतियूं आहिनि उन्हनि जे करे पीपल्स पार्टी जेको सिराइकी इलाइक़ो उन मां बि स्क्वीज़ थी वई। इन करे इलाइक़नि जो जेको जहिड़ो आहे पार्टियुनि जे विच में कॉन्स्टिट्यूंसीज़ जो जहिड़ो
इहो जारी रहंदो। पर इन टकराव खे असां तसादुम या अहिड़े क़िस्म जी कन्फ्रंटेशन सां भेटे नथा सघूं या गुज़िरियल 4 सालनि में असां पाकिस्तान जी पॉलिटिक्स में ॾिसी, ख़ासि करे PTI जो जेको रवियो ॿिन्ही पार्टियुनि ॾांहुं हो या जहिड़े नमूने सां ब्लाइंडली इस्तेमालु कयो इदारनि खे या एस्टेब्लिशमेंट हिकिड़ो माइंड ठाहे वेही रही हुई इन्हनि मेजर पॉलिटिकल प्लेयर खे मुल्क खां बि ॿाहिरि कढणो आहे, सियासत खां ॿाहिरि कढणो आहे। इन ॿिन्ही पार्टियुनि जे विच में तव्हां सर्द जंग, लफ़्ज़ी जंग, हिक ॿिए ते तनक़ीद ऐं कॉन्स्टिट्यूशन्स में हिक ॿिए जे ख़िलाफ़ बीहंदे ॾिसंदव। पर मां लाॻीतो इन मौक़िफ़ खे वरजाईंदो ईंदो आहियां त इहे एट द एंड ऑफ डे तव्हांखे ॿई पार्टियूं कंहिं न कंहिं तरीक़े सां पोस्ट इलेक्शन हिक ॿिए खे सपोर्ट कंदे, फेवर कंदे जॾहिं नतीजा ईंदा। जेकॾहिं कमज़ोर नतीजा आया त इहो पिणु इम्कान आहे त ॿई पार्टियूं गॾिजी करे किथे वरी बि सरकार ठाहिण जी पोजीशन में अची सघनि थियूं। छाकाणि इहो जेको सियासी जहिड़ो आहे इन ॿिन्ही जे विच में उन एस्टीम ते कोन्हे को, छाकाणि हुनजा वर्कर रिलेशनशिप हाणे तव्हां ॾिठा जेके गुज़िरियल 2-3 महीना इन्हनि में बि इहे गॾिजी रहिया आहिनि, कोएग्जिस्ट कयो ऐं ॿियनि पार्टियुनि सां बि इन्हनि कयो आहे। इन करे इहा हेल्दी हिकिड़ी पॉलिटिकल एक्टिविटी चई सघिजे थी। ऐं इहो टकराव न आहे जेको असां माज़ी में 4 साल जेको आहे सियासी पार्टियुनि जे विच में या जंहिंमें जेको आहे सो गैर पार्लियामानी ॿोली हिक ॿिए जे ख़िलाफ़ु ॻाल्हाइण ऐं तमामु घणी अहिड़ी तनक़ीद जेका सियासत में मुरविज न आहे उहा असांखे ॾिसण में न ईंदी। बाक़ी पॉलिटिक्स आहे हुन में हेल्दी कॉम्पिटिशन जेका आहे उहा ज़रूरी आहे, थियणु घुरिजे जेकॾहिं पार्टियुनि जो प्रोग्राम अलॻि आहे ऐं उन्हनि जा गोल्स जेके आहिनि उहे अलॻि आहिनि। जावेद साहब, पोइ लेवल प्लेइंग फील्ड जूं जेके शिकायतूं आहिनि, हिक ॿिए सां शिकवा आहिनि, उहे किथे था मैटर कनि वञी करे? उहे बिल्कुलु मैटर कंदा। पीपुल्स पार्टी लेवल प्लेइंग फील्ड जी जेका आहे उहा ॻाल्हि इन करे ज़रूरु कंदी छाकाणि जो पीपुल्स पार्टी लॻे ईअं थो त फील थी करे हुनजी लीडरशिप ते जेके हुन सां वाइदा कया विया हुआ जेको नो कॉन्फिडेंस मूव खां पोइ या पोस्ट इमरान जेका सूरत हाल हुई हुन में जेका स्पेस जी ॻाल्हि कई वई हुई उहा शायदि कमिटमेंट पूरी नथी थिए। इन करे ऐं जहिड़े नमूने सां जेको रवैयो आहे मौजूदा निगरान हुकूमत जो या एस्टेब्लिशमेंट जो नवाज़ लीग सां या जहिड़े नमूने प्रोटोकॉल ऐं प्रोजेक्शन मिले थी, ज़ाहिर आहे हुन ते उन्हनि जा जेके आहिनि इहे तहफ़ुज़ात आहिनि उहे हिकिड़ी हद ताईं जाइज़ आहिनि। छाकाणि जो माज़ी में बि ईअं ई थियो आहे, कंहिंखे फेवर करण जे नतीजे में ई जेको पॉलिटिकल ब्लेंडर थियो ऐं कंहिं बि पार्टी खे कंहिं बि जेका ताक़तवर दौरा या इदारो आहे उनखे बिल्कुलु सपोर्ट न करणु घुरिजे। सभिनी खे हिकिड़ो मुतवाज़न मैदान ॾिजे ऐं इहो फ़ैसिलो अल्टीमेटली इलेक्शन ई कंदी, माण्हू ई कंदा त कहिड़ी पार्टी हुन लाइ बेटर आहे, कहिड़ी पार्टी खे रूल करणु घुरिजे ऐं सभिनी लाइ बराबरि जा मौक़ा हुजनि। इवन PTI जेका आहे हुनखे एज़ अ पॉलिटिकल पार्टी सर्वाइव करणु ॾिनो वञे ऐं जेके माण्हू केसनि में न आहिनि ऐं ख़ालिस्तनि सियासी माण्हू आहिनि त उन्हनि खे बि उहो राइट हुजणु घुरिजे त उहे लेवल प्लेइंग फील्ड में अचनि, पंहिंजी कॉन्स्टिट्यूंसीज़ में ऐं माण्हुनि खे पंहिंजो प्रोग्राम ॿुधाइनि। इहा बि हिकिड़ी जेन्युइन डेमोक्रेसी जी डिमांड आहे ऐं पीपुल्स पार्टी जेका डिमांड आहे इन में को वधाउ कोन्हे को, त सभिनी पार्टियुनि खे हिकु जहिड़ो माहौल ऐं हिकु जहिड़ी जेका आहे मुक़ाबले जी फिज़ा ॾिनी वञे। जैसे नून लीग जे अंदर जेके नवाज शरीफ जी गैर मौजूदगी में जेके पार्टी मामला थिया, पार्टी जी सदारतनि था, ॿियनि उहिदनि था, नवाज शरीफ जे लाइ उहे केतिरा मामला जेके आहिनि से चैलेंजेबल थी सघनि था, ख़ासि करे जॾहिं अॻूणो वज़ीर आज़म नून लीग जो ई शाहिद खाकान अब्बासी इन तरह जी स्टेटमेंट्स ॾींदो हुजे? ॾिसो, असांजी पार्टी जी जेका कंपोज़िशन आहे उन में भली खणी को साबिक़ वज़ीर आज़म रहियो हुजे उन मैटर नथा कनि। पीपुल्स पार्टी जी तारीख़ में बि ईअं रहियो आहे, वज़ीर आज़म जो उम्मीदवार गुलाम मुस्तफ़ा जेको ई वज़ीर आज़म रहियो या मेराज ख़ालिद स्पीकर रहियो, उहे माण्हू उन्हनि जॾहिं डिफर कयो इवन जेकॾहिं यूसुफ रज़ा गिलानी सुभाणे डिफर थो करे पार्टी पॉलिसी सां उहो एॾो वॾो शेकअप न पियो अथव। खाकान अब्बासी जेको शाहिद खाकान अब्बासी जेको स्टेचर आहे उहो हिकिड़े पॉपुलर लीडर वारो न आहे, उहो हिकिड़ी कॉन्स्टिट्यूंसी में मैटर करे थो ऐं हुनजी लेगेसी आहे, हुनजे पीउ ज़ियाउल सां गॾु हुननि पॉलिटिक्स कई आहे ऐं हीअ नवाज़ लीग सां सॼो वक़्तु गॾिजो। पर अहिड़ा पॉलिटिशियन मुंहिंजे ख़्याल में नवाज़ लीग ऐं हुनजी जेका लीडरशिप आहे नवाज़ शरीफ उन्हनि लाइ हिकिड़ो वॾो चैलेंज जेको आहे तंज़ीमी तौर ते या इलेक्शनी तौर ते क्रिएट नथा करे सघनि। छाकाणि शाहिद खाकान अब्बासी या मुफ्ता इस्माइल इन्हनि जो स्टेचर बिल्कुलु मुस्लिम लीग में उहो न आहे जो हिकिड़ी वॾे धड़ो या रिपिल क्रिएट करे सघनि। हा, उहे हिकिड़ो टेक्नोक्रेटिक माइंड ज़रूरु आहिनि, उहे कंहिं हद ताईं मैटर कंदा या किथे हिकिड़ो नंढिड़ो कंपोनेंट ठाहे मैटर करे सघनि था, पर पार्टी लाइ को वॾो प्रॉब्लम पोज़ करे सघनि इहो बयान जी हद ताईं मूंखे नथो लॻे को वॾो नवाज़ लीग लाइ थ्रेट हूंदो। छाकाणि जो जेको सियासी सूरत हाल आहे या जेका मायूसी आहे उहा बाय डिफॉल्ट और डिज़ाइन जेका आहे उहा नवाज़ लीग खे उन सियासत खे
सपोर्ट थी करे पियो माण्हू मुकमल तौर नामुमकिन में आहिनि लेकिन माण्हू घटि में घटि इहो चाहिनि था त पॉलिटिकल सिस्टम बहाल थिए ऐं कंहिंसां उमेद जेका आहे उहा कंहिं न कंहिं तरीक़े सां पैदा थिए जावेद साहब बिलावल भुट्टो ज़रदारी जो जेको बयानु आहे त आमरियत नए तर्ज़ जी आमरियत अची वई आहे चूंडुनि जी तारीख़ जो ऐलान न थियणु इलेक्शन न कराइण बराबरि आहे और ख़ुर्शीद शाह बि इहा ई ॻाल्हि करे थो त नवाज़ शरीफ़ खे खपे त इहो ऐलान करे त मां अची वियो आहियां हाणे चूंडूं थींदियूं इलेक्शन थींदा पर उन बावजूदि इलेक्शन कमीशन जनवरी में अहिड़ी का डेट अञा ताईं अनाउंस न कई आहे एज़ अ पार्टी सम्झे थी त नवाज़ लीग जी एक्टिविटीज़ सां या नवाज़ शरीफ़ जे अचण सां जेका स्पेस आहे उहा सिधो नवाज़ लीग जे हक़ में हली वई आहे एज़ अ पॉलिटिकल पार्टी उन जी मूव या स्मार्ट मूव आहे त उहा या मुसलसल कैपिटलाइज़ था कनि हिन तनक़ीद खे त एस्टेब्लिशमेंट तरफ़ां या जेके पावरफुल टूरियूं आहिनि उन्हनि तरफ़ां नवाज़ लीग खे तमामु घणी स्पेस मिली रही आहे हिकिड़ी हद ताईं त इहा ॻाल्हि जेन्युइन बि आहे ऐं ख़दशा बि पंहिंजा आहे त पाकिस्तान जे सिस्टम में इहे हर वक़्तु मौजूदु रहनि था त इलेक्शन जेका आहे उहा सबूताज थी सघे थी ऐं इलेक्शन जो प्रोसेस जेको आहे डिले थी सघे थो ऐं ज़ाहिर आहे नवाज़ लीग खे डिले फेवर थी करे छाकाणि जो जेसिताईं नवाज़ शरीफ़ केसनि मां क्लियर नथो थिए त हुनखे टाइम खपे ऐं विनिंग हार्स मुस्लिम लीग जो नवाज़ शरीफ़ आहे हुनजे वज़ीर आज़म तौरु कैंडिडेचर सां ई उहा इलेक्शन में वञी सघे थी ऐं इलेक्शन में जेके नतीजा बि वठी सघे थी इन करे पीपल्स पार्टी जी कोशिशि इहा हूंदी त जेतिरो जल्द थी सघे इलेक्शन थियनि जीअं जेका सूरत हाल आहे उहा हू कैपिटलाइज़ करे सघनि ख़ासि करे सिंध में पंहिंजो जेको ग्राउंड आहे उहो गेन करे सघनि जीअं टाइम जेको वधंदो ऐं मसइला वधंदा जेको आहे पीपल्स पार्टी जहिड़नि पार्टियुनि लाइ इन करे ॿिन्हिनि पार्टियुनि जी जेका आहे उहा इलेक्शन जे मुतफ़िक़ हुजण बावजूदि स्ट्रेटेजी जेका आहे उहा मुख़्तलिफ़ आहे ऐं पीपल्स पार्टी इन करे तव्हांखे लाॻीतो जेको आहे इहो शक जो इज़हार कंदे नज़र ईंदी छाकाणि जो फिज़ा जेका आहे बज़ाहिर पंजाब में या जेका मुल्क में जुड़े थी उहा नवाज़ लीग जे फेवर में थी वञे ऐं इंटरनेशनल जेका सूरत हाल ऐं सपोर्ट आहे ख़ासि करे मिडल ईस्ट जी जितां पाकिस्तान खे पैसनि मिलण जी उमेदु आहे उतां बि जेके रिफ्लेक्शन ऐं मैसेजिस मिलनि था पिया अनफॉर्चुनेटली उहे पीपल्स पार्टी जे कंहिं वॾे रोल जी जेका निशानदेही नथा कनि न वरी उनखे सपोर्ट था कनि पिया इन करे पीपल्स पार्टी वटि इन खां सवाइ ॿियो छा जेको आहे सो बचंदो थो मुसलसल जेको आहे इहो प्रेशर वधाए त इलेक्शन जेका आहे उहा जेतिरो जल्दी थी सघे ओतिरो ई उन्हनि जे जेका फ़ाइदे में वॾी महिरबानी जावेद साहब तव्हां पंहिंजो मौक़िफ़ ॾियण लाइ प्रोग्राम में जॉइन कयो नाज़रीन सीनियर सहाफ़ी ऐं तर्ज़ निगार जावेद लांघा असां सां गॾु हुननि जो चवणु हो त ॿिन्ही पार्टियुनि जी जेका स्ट्रेटजी आहे उहा थोड़ी अलॻि अलॻि आहे वाज़े तौरु हिन वक़्तु जेका मुल्क में सियासी सूरत हाल जे हवाले सां ॾिसिजे त नून लीग खे एस्टेब्लिशमेंट जी बि सपोर्ट नज़र अचे थी नून लीग जे लाइ जेके कानूनी मामला आहिनि उहे बि तमामु घणा उन जे फेवर में थींदे नज़र अचनि था जंहिंजे करे नून लीग तेसिताईं जल्दबाज़ी या चूंडूं इलेक्शन कमीशन खां इहो मुतालबो न कंदी चूंडुनि जी तारीख़ जो जेसिताईं अॻूणो वज़ीर आज़म ऐं नून लीग जो क़ाइद नवाज़ शरीफ़ कानूनी मामला बहितर नथो करे सघे जॾहिं त ॿिए तरफ़ पीपल्स पार्टी पारां इहा तनक़ीद ज़रूरु कई वञे थी त चूंडुनि में अञा जेका देरि आहे उहा इलेक्शन न कराइण बराबरि आहे बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त मुल्क में जेका आहे सा आमरियत वारी हुकूमत नज़र अचे थी ख़ुर्शीद शाह जो पिणु इहो चवणु आहे त नवाज़ शरीफ़ खे ऐलान करणु घुरिजे त हू वापसि अची वियो आहे ऐं हाणे इलेक्शन में देरि न थियणु घुरिजे अॼोके प्रोग्राम जो वक़्तु पिणु ते पंहिंजी पुॼाणी ते पहुतो ईंदड़ प्रोग्राम ते ॾींदा इजाज़त अल्लाह वाही